न करो जॾहिं तख़्त नबी अचे त इहो उमूम जो फ़ाइदो ॾींदो। शइ न करो आहे लस्तुम नबी बीठी आहे, इन नबीअ जे हेठां शइ आयल आहे त इहो क़ाइदो आहे त न करो जॾहिं तख़्त नबी ईंदो त इहो उमूम जो फ़ाइदो ॾींदो। मक़सदु छा आहे? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, चओ ए अहले किताब तव्हां कुझु बि कोन्हे की जॾहिं तव्हांजी नमाज़ क़बूल नाहे, तव्हांजो रोज़ो क़बूल नाहे, तव्हांजो हज, तव्हांजी ज़कात, तव्हांजा ॿिया अमाल क़बूल कोन्हनि के हत्ता तुक़ीमु तौरात वल इंजील वमा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम, एतिरे ताईं जो तव्हां तौरात खे नाफ़िज़ कयो, एतिरे ताईं त तव्हां इंजील खे नाफ़िज़ कयो, अहले इंजील जो वमा उनज़िल इलैकुम मिन रब्बिकुम, ऐं उन किताब खे नाफ़िज़ कयो जेको तव्हां ॾांहुं तव्हांजे रब जे तरफ़ खां मोकिलियो वियो आहे, नाज़िल कयो वियो आहे। हाणे मसइलो अल्लाह रब्बुल इज़्ज़त एॾो सख़्तु हुकुम नाज़िल फरमायो, तव्हांजी इबादत क़बूल ई कोन्हे का। निमाज़ पढ़ो था, निमाज़ क़बूल ई कोन्हे, लस्तुम अला शैइन, रोज़ो रखो था, लस्तुम अला शैइन, हज कयो था, लस्तुम अला शैइन, कुझु बि न। हाणे असां जेके निमाज़ूं पढ़ूं था, असां जेके रोज़ा रखूं था, असां हज या ज़कात ते अल्लाह तबारक व तआला असां मुस्लमान खे सोची ख़बर पए थो पाकिस्तान में रहवासियुनि खे आया इन्हनि जी शरई हैसियत छा थींदी। बज़ाहिर त एॾो वॾो सख़्तु हुकुम आहे त लस्तुम अला शैइन, तव्हां कुझु बि न आहियो, कंहिं बि शइ ते न आहियो, मक़सदु आहे कुझु बि कोन्हे, तव्हांजूं निमाज़ूं क़बूल कोन्हनि के। फिक़ह में हिकिड़ो मसइलो आहे, हिकु शख़्स आहे जेको वॾी उमिरि में इस्लाम खे क़बूल करे थो, उन जे ज़बान ते अरबी लफ़्ज़ उचारजी नथा सघनि पिया। क़ुरान मजीद जो जेको नज़म अरबी आहे, अरबी इबारत आहे, उहा उन जे ज़बान ते नथी अचे, आया उन जी निमाज़ थिए थी या नथी थिए? ॿी नफ़्सी फ़तवा इहा आहे त अरबी नज़म जेको आहे क़ुरान मजीद जो अरबी अखर, इन में तिलावत कबी त निमाज़ थींदी, जेकॾहिं इन में तिलावत न कई वई त निमाज़ कोन थींदी। हाणे हिकु शख़्स आहे जंहिं वॾी उमिरि में इस्लाम क़बूल कयो, क़ुरान मजीद चूंकि अरबी ज़बान में आहे, अरबी ज़बान हिन जे ज़बान ते ज़रा मुश्किल आहे, कोशिश करे थो, अरबी ॻाल्हाए नथो सघे, अरबी में क़ुरान मजीद जी तिलावत नथो करे सघे, आया इन शख़्स जी निमाज़ क़बूल थिए थी या नथी थिए? इन जे मुतालिक़ फ़ुक़हा लिखियो आहे त जेतिरे ताईं इहो शख़्स कोशिश कंदो रहंदो त मां पंहिंजे ज़बान ते अरबी कलाम खे आणियां, क़ुरान मजीद जी तिलावत अरबी में कयां, ऐं नमाज़ पंहिंजी मादरी ज़बान में पढ़ंदो, यानी उन जी क़ुरान मजीद जे तर्जुमे खे मादरी ज़बान में पढ़ंदो, त इन जी निमाज़ थी वेंदी। पर जंहिं ॾींहुं इन इहा कोशिशि छॾे ॾिनी, हे त मां कोशिशि कयमि लेकिन मुंहिंजी ज़बान ते अरबी क़ुरान मजीद नथो अचे, मां अरबी में तिलावत नथो करे सघां, कोशिशि कई अथमि लेकिन नाकाम वियो आहे, तंहिंजे लाइ मायूस थी करे वेही थो रहे, हाणे पंहिंजी मादरी ज़बान में क़ुरान मजीद जी तिलावत करे थो पियो ऐं नमाज़ पढ़े थो, त इन जी निमाज़ हाणे न थींदी। छो न थींदी? छो त इन कोशिशि छॾे ॾिनी, महिनत छॾे ॾिनी, जेका हुनखे महिनत करणी हुई, कोशिशि करणी हुई, अल्लाह तबारक व तआला हुनखे ताक़त आहर मुकल्लफ़ बणायो आहे, साई जो मुकल्लफ़ बणायो आहे। जॾहिं हुन साई छॾे ॾिनी त हाणे इन सूरत में इन जी निमाज़ कोन थींदी। ऐं ही साॻी तरह असांजो मसइलो आहे, असांजे निमाज़ूं, असांजे रोज़नि, असांजे हज, ज़कात जा अमाल, इन्हनि जी हैसियत साॻी उन शख़्स वारी आहे जीअं हिन शख़्स जी नमाज़ जो मसइलो थिए। त जेतिरे ताईं असां इस्लामी निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ कोशिशि कंदासीं, इस्लामी निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ महिनत कंदासीं, त
असांजो निमाज़ूं बि क़बूल आहे जीअं उन कोढ़े शख़्स जंहिंजे ज़बान ते अरबी कलाम नथो अचे पियो, क़ुरान मजीद जी तिलावत अरबी में नथो करे सघे पियो ऐं कोशिशि करे थो त मां अरबी में क़ुरान मजीद खे पढ़ां, त इन शख़्स जी जीअं निमाज़ थी वञे बिआइन हिन तरीक़े सां जेतिरे ताईं असां हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम जे निफ़ाज़ जी कोशिशि कंदासीं, महिनत कंदासीं, असांजी निमाज़ बि क़बूल आहे, असांजो रोज़ो बि क़बूल आहे, असांजो हज ऐं ज़कात बि क़बूल आहे, असांजा समूरा अमाल क़बूल आहिनि। पर जेकॾहिं असां मायूस थी करे वेही रहियासीं, असांजे अबनि ॾाढनि महिनत कई, 70-72 साल गुज़री विया हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम जे लाइ पंहिंजी ज़िंदगियूं गुज़ारे महिनतूं करे करे हलिया पिया, असांजे ॾाढ़नि में बि अछा पइजी विया, अञा ताईं इस्लामी निज़ाम कोन आयो, तंहिंजे लाइ मायूस थी करे वञी हुजरे में वेही रहियासीं, मायूस थी करे मस्जिद जे महराब खे संभाले वेही रहियासीं, मस्जिद जे मिंबर ते चढ़ी वेही रहियासीं, मायूस थी करे पंहिंजे मदरसे जे चो दीवारे ताईं वेही रहियासीं, इस्लामी निज़ाम जे लाइ कोशिशि कईसीं, वॾनि बि कोशिशि कई, लेकिन इस्लामी निज़ाम न आहे, त हाणे सम्झो त असांजी नमाज़ क़बूल कोन्हे, असांजो रोज़ो क़बूल न आहे, असांजो हज, असांजी ज़कात, असांजा ॿिया अमाल क़बूल न आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे मेहनत जो मुकल्लफ़ बणायो आहे, कोशिश जो मुकल्लफ़ बणायो आहे, नतीजे जो मुकल्लफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे नाहे बणायो। जेतिरे ताईं असां कोशिशि कंदासीं त हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम अचे, उन जे लाइ जेको असांजे अकाबिर नहज असांखे मुक़ररु करे ॾिनो आहे त पार्लिमानी जिदोजहद कयो, हिन मुल्क जा मअरूज़ी हालात इन शइ जी तक़ाज़ा कनि था त हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम अची सघे थो, पर वोट जे ज़रिए सां आणे। हितां जा मअरूज़ी हालात असांखे इन शइ जी इजाज़त नथा ॾियनि त असां हथ में हथियार खणी करे निकिरी पऊं मैदान ते, छो त असांजे ज़मीनी हालात ऐं असांजे पाड़ेसरनि जे ज़मीनी हालात में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो तफ़सीली मौज़ूअ बहस आहे, लेकिन मां इख़्तिसार सां उनजे मुतालिक़ अर्ज़ु करे वञा, उन तफ़सील में नथो वञा। असांजे पाड़ेसरीअ खां मक़सदु आहे अफ़गानिस्तान। अफ़गानिस्तान में गोरीला जंग जे ज़रिए सां इस्लामी निज़ाम जे लाइ कोशिशि थी सघे थी, लेकिन असांजी ज़मीन, असांजी सूरत इहा आहे त असां हिते जेकॾहिं गोरीला तरीक़े सां कोशिशि कंदासीं त असांखे नाकामी थींदी। पोइ हिन जे लाइ सूरत हाल इहा आहे, असां निकिरी पऊं, पहाड़नि में हलिया वियासीं, गारनि में हलिया वियासीं, पोइ असांजा ॿार बच्चा उहे त गारनि में महफ़ूज़ कोन थी सघंदा। यकीनन असांजे ॿारनि बच्चनि खे हुकूमत कंट्रोल करे वठंदी, कंट्रोल करण खां बाद असां मजबूर थी करे हथियार फिटा कंदासीं। हितां जा मअरूज़ी हालात इहे आहिनि त हिते इस्लामी निज़ाम अची सघे थो, पर वोट जे ज़रिए सां तब्दीली अची सघे थी। असांजे अकाबिर इहो असांखे नहज मुक़ररु करे ॾिनो त हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम आणींदासीं, पर वोट जे ज़रिए सां। जेतिरे ताईं असां महिनत कंदासीं हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम जे लाइ, असां जमात में हली करे महिनत कंदा रहंदासीं, जिदोजहद असांजी जारी रहंदी, त यकीन ॼाणो असांजूं निमाज़ूं क़बूल आहिनि, असांजा रोज़ा, असांजो हज, असांजूं ज़कातूं वग़ैरह समूरा अमाल क़बूल आहिनि। पर जेकॾहिं असां मायूस थी वेंदा, असांजे वोटनि जे मथां धाड़ो लॻे थो, असांजो वोट चोरायो थो वञे पियो, असांजो वोट महफ़ूज़ नथो रहे पियो, धांधली थिए थी पई, सूरत हाल इहा आहे त असां ॾींहुं राति महिनत करे नतीजे ते वञी पहुचूं था, लेकिन रातो राति नतीजे खे तब्दील कयो थो वञे, तंहिंजे लाइ मायूस थी करे असां वेही रहूं त सम्झो त असां पंहिंजे समूरनि इबादतुनि जे मथां पाणी फेरियोसीं। हा, इन हालात में जॾहिं असांजे वोट ते धाड़ो लॻे, जॾहिं असांखे इन समूरी महिनत जे मथां राताह लॻनि,
त इन मौक़े ते असांखे वरी जिद्दोजहद ओॾी तकड़ी करणी आहे त उन असबाब जो सदेबाब करणो आहे। जेके असबाब असांजो मुखालिफ़ फरीक़ इस्तेमालु करे थो उन्हनि जो असांखे सदेबाब करणो पवंदो। जीअं अॼु असांजी क़यादत मैदान ते निकिरी पई वोट जे मथां धाड़े लॻण जे ख़िलाफ़ ऐं दुनिया खे मंझरा ॾियो त आइंदा असां मुदाख़लत न कंदासीं, असां वोटनि में मुदाख़लत न कंदासीं। ताक़तवरनि खे इहा शइ मंझराई वई त आइंदा वोट जे मामले में मुदाख़लत न कंदासीं। इहा तमामु वॾी कामयाबी मिली आहे असांखे। त मुंहिंजा मुहतरम दोस्तो, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त चूंकि असांखे नतीजे जो मुकल्लफ़ नाहे बणायो, असांखे साई जो मुकल्लफ़ बणायो आहे, महिनत जो। जॾहिं असां महिनत कंदासीं त इस्लामी निज़ाम आयो त असांजूं अखियूं थधियूं थींदियूं। पर जेकॾहिं इस्लामी निज़ाम जे लाइ असां कोशिशि कंदा रहियासीं, महिनत कंदा रहियासीं, असांजी ज़िंदगी में इस्लामी निज़ाम न अची सघियो, असां हिन जहान खे छॾे वियासीं, त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखां इहो सवाल न कंदो त दुनिया जे अंदरि इस्लामी निज़ाम जे लाइ महिनत कई है या न कई है, या इस्लामी निज़ाम खे नाफ़िज़ कयो हुई या न कयो हुई। हा, जेकॾहिं असां इस्लामी निज़ाम जे लाइ महिनत न कई हूंदीसीं त असां उते लाजवाब थी वेंदासीं। पर जॾहिं जो असां महिनत कई हूंदीसीं त अल्लाह ताला असांखे इन शइ जो सवाल न कंदो त तव्हां इस्लामी निज़ाम नाफ़िज़ बि करे आहियो या न। छो त नतीजे जो अल्लाह ताला असांखे मुकल्लफ़ ई नाहे बणायो। जंहिं शइ जा असां मुकल्लफ़ हो असां उन में महिनत कयूं। जमीयत उलमा इस्लाम इस्लामी निज़ाम जे हिफ़ाज़त जे लाइ महिनत करे थी, जिद्दोजहद करे थी पई। इन जमीयत उलमा इस्लाम जे इन अज़ीम काज़ खे खणी हलणु असांजी ज़िम्मेदारी आहे। इहा तहरीक है असांजी, कॾहिं आहिस्ता हलंदी, कॾहिं तेज़ हलंदी। कुझु साथियुनि जो ज़हन इहो हूंदो आहे त बसि जल्दी में हदफ़ खे हासिल कयो। तो सूरत हाल इहा थींदी आहे त स्पीड जॾहिं वधाई वञे त अॻियो एक्सीडेंट थी पवंदो आहे। स्पीड ते कंट्रोल रखणो पवंदो आहे। जे उमूमन असांजे रोडनि ते ई सवारियूं हलनि थियूं पियूं, गाॾियूं हलनि थियूं, इनखे जेकॾहिं लिमिट में हलाईंदासीं त टकराव न थींदो। पर जेकॾहिं असां लिमिट खां वधाए रखियोसीं स्पीड खे त यकीन ॼाणो त टकराव थींदो। तहरीक असांजी जेका हली रही आहे उहा हिकु लिमिट में हले थी पई, उनजी स्पीड कंट्रोल में आहे। जंहिं जाइ ते मौक़ो मिले थो असां स्पीड खे छिकियूं था पिया, ऐं जंहिं जाइ ते महसूसु कयूं था त असां हिते जेकर स्पीड वधाईंदासीं त साधुनि जी सूरत हाल थी ईंदी, टकराव वारी सूरत हाल थींदी ऐं असांजे कारकुननि जो नुक़सानु थींदो। क़यादत जो कमु इहो आहे त पंहिंजे कारकुननि खे बचाए हले, न कि कारकुननि खे इम्तिहान में विझे। इम्तिहान में विझणु कारकुननि खे इहा अक़लमंदी नाहे। इम्तिहान खां बचाए पंहिंजे मक़सद जे तरफ़ वधंदो वञणु इहा अक़लमंदी आहे। क़यादत जो कमु इहो आहे, यानी मंज़िल ॾांहुं बि वधंदा हलो, इन सां गॾोगॾु पंहिंजे कारकुननि जो बि तहफ़ुज़ कंदा हलो, उनखे बचाईंदा हलो। कॾहिं सूरत हाल इहा हूंदी आहे त कंहिं साथी जो मौक़िफ़ त दुरुस्त हूंदो आहे, लेकिन उनजो को मौक़िफ़ न हूंदो आहे। मौक़िफ़ अञा को अॻिते हूंदो आहे उनजो। पर पंहिंजे मौक़िफ़ खे मंझराइण जे लाइ इजलास जे अंदरि अची करे साथी पंहिंजो दलील ॾींदो। दलील खां बाद जॾहिं उनखे ॿुधायो वेंदो त ही मौक़िफ़ न आहे, उनजे लाइ मौक़िफ़ अञा अॻिते आहे, त इन मौक़े ते जेकॾहिं को साथी सम्झी वियो त ही मौक़िफ़ न आहे ऐं जमात सां हली पियो त सम्झो त इहो बची हलंदो। पर जेकॾहिं चए त मौक़िफ़ ही आहे, इन मौक़े ते कयो, त पोइ सूरत हाल इहा थींदी त हू जमात सां हली न सघंदो। उनजो काफ़ी मिसाल इन जा मौजूद आहिनि। अव्हांखे मालूम हूंदो जीअं सखण पॉलिसी अव्हांखे मालूम हूंदी त उन मौक़े ते कुझु साथी जज़्बाती थी विया जेके जमात खां अलहदा थी विया हुआ। उन्हनि सम्झो त मौक़िफ़ इहो आहे, पंहिंजे मौक़िफ़ खे मंझराइण जे लाइ वक़्तु इहो आहे, लेकिन असांजे अकाबिर असलाफ जो चवणु हो त मौक़िफ़ ऐं वक़्तु इहो न आहे, वक़्तु अञा अॻिते आहे। जन पंहिंजी स्पीड वधाए जमात सां तसादुम करे
अलहदा थी विया, अॼु उन्हनि जो नालो निशान ई कान्हे रहियो। सूरत हाल इहा आहे जेके चंद अफ़राद उन्हनि मां के पंहिंजो पाण खे ज़िंदा रखण जी कोशिशि कनि था, त उहे बि पंहिंजी असुलियत, पंहिंजी बुनियाद खे ख़तमु करे ज़िंदा रखनि था पिया। नालो वठणु मुनासिब नथो सम्झां, लेकिन रस्ते में जॾहिं अचूं पिया त कंहिं जाइ तां गुज़र थियो त उतां जे लाइ हिकिड़ो तज़किरो निकिरी पियो त असांजे जमात जो हिकु इंतिहाई फ़आल साथी हूंदो हो, जंहिंजी महिनत एतिरी दस्तूरी ऐं कानूनी हूंदी हुई, जंहिंजो जमात में वॾो मिसाल ॾिनो वेंदो हो। जॾहिं उहो जमात खां अलहदा थी वियो त हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त उहो नमाज़ जो बि इनकारी थी बीह रहियो। इन जमात खे छॾे बीह रहियो, जमात सां इख़्तिलाफ़ रखे, इख़्तिलाफ़ में आहिस्ता आहिस्ता वधंदे वधंदे हिते वञी पहुतो आहे जो चवे थो अॼु त नमाज़ जो वजूद ई कोन्हे। इमाम बुखारी, इमाम मुस्लिम रहमहुल्लाह एॾी अज़ीम शख़्सियतुनि जे मुतालिक़ चवे थो, यहूदी हल्लो आलिम हो, जमात में बेहतरीन कम कयो हुए, लेकिन जमात खां अलहदा थियो आहे मन शज़ शुज़। असां पंहिंजे अखियुनि सां इहो ॾिसूं था पिया मंज़र, यदुल्लाहि अलल जमाअत अलैकुम बिल जमाअत मन शज़ शुज़ फिन्नार। अल्लाह जो रहमत वारो हज़ुर जमात जे मथां, तव्हांजे मथां लाज़िम आहे तव्हां जमात में रहो। इख़्तिलाफ़ राय रखणु हक़ आहे, मुख़ालिफ़त हक़ न आहे। ऐं इख़्तिलाफ़ राय रखणु हक़ आहे, लेकिन हू उन दाइरे जे अंदरि जेके जमात दायराकार मुक़रर कया आहिनि, इजलास जे अंदरि इख़्तिलाफ़ राय रखी सघिजे थो, पंहिंजो मौक़िफ़ पेश करे सघिजे थो, उन लाइ दलील ॾेई सघिजे थो। जेकॾहिं अक्सरियत जी राय माहवारी राय सां मुतफ़िक़ न आहे त इन सूरत में मूंखे पंहिंजी राय सां हक़ खणणो पवंदो, ऐं मां इन शइ ते पइजी वञा त मां हक़ ते हुउसि, लेकिन जमात मुंहिंजी ॻाल्हि न मञी, तंहिंजे लाइ मां अलहदा थी बीह रहां। हिन में नाकामी मुंहिंजी आहे, हिन में मां लुढ़ी वेंदुसि, मां जमात में खां अलहदा थियण जे करे मुंहिंजो सफ़र कंहिं ॿिए राह ते थी वेंदो। इहो ज़िंदा मिसाल मां तव्हांखे ॿुधायो त अहिड़ा बि शख़्स आहिनि। त मुंहिंजा मुहतरम दोस्तो, मां पंहिंजे अकाबिर असलाफ जी तारीख़ खे पढ़ियो अथमि। मुंहिंजे अकाबिर, मुंहिंजे असलाफ हाउस जे अंदरि हिक ॿिए जी मुख़ालिफ़त इख़्तिलाफ़ राय रखियो आहे, हिक ॿिए सां सख़्त खां सख़्त इख़्तिलाफ़ रखियो आहे, पर जॾहिं जो ॿाहिरि निकिरनि था पिया त हिक ॿिए जूं जुतियूं ठाहे रखनि था। त काफ़ी मिसाल मौजूद आहिनि। इजलास जे अंदरि सख़्त खां सख़्त इख़्तिलाफ़ राय, इजलास खां ॿाहिरि जॾहिं निकिरनि त हिक ॿिए जे एहतराम जुतियूं ठाहे रखनि। छो वञे छो अंदरि त हीअ सूरत आहे, हिते वरी हीअ सूरत आहे। जवाब में चऊं त हू अंदरि इजलास हो, उते मुंहिंजो इहो हक़ हो, हिते मुंहिंजो हक़, हीअ त मां हिन जी जुतियूं ठाहे रखो। जमात जे अंदरि रहण में जमात जे पॉलिसियुनि जी पाबंदी करणी पवंदी आहे। जमात सां इख़्तिलाफ़ राय रखी करे उन इख़्तिलाफ़ राय खे ईअं उछालण वठी जो पंहिंजे हाउस खां कढी करे आम माण्हू में हुनजो तज़किरो करणु। अॼुकल्ह त सूरत हाल इहा थी वई आहे जो इख़्तिलाफ़ राय खे अची करे सोशल मीडिया ते हलाईंदा वठी, साथी पंहिंजी राय जेका सम्झंदा त हीअ माहवारी राय दुरुस्त आहे, मुंहिंजी राय खे न मञियो वियो, हाणे जेका मुंहिंजी राय आहे मञी वई उनखे वठी करे सोशल मीडिया ते हलाए छॾींदा, या आम कचहरियुनि में उते मुंहिंजो तज़किरो कंदा वठी, जंहिंजो नतीजो इहो निकिरंदो त जेतिरो नुक़सान दुश्मन असांखे न पहुचाए, उन खां वधीक नुक़सान असां पाण पंहिंजी जमात खे पहुचाए।
असांजो दुश्मन असांखे एतिरो नुक़सान नथो पहुचाए सघे जो असांजी जमात में इंतिशार करे सघे, छो त इख़्तिलाफ़ राय बि हाउस जे अंदरि आहे, हाउस जे ॿाहिरि इख़्तिलाफ़ राय रखण जी बि इजाज़त कोन्हे का। पोइ जेकॾहिं असां ॿाहिरि निकिरी करे अहिड़ी फिज़ा क़ाइमु कयूं जो असांजे दुश्मन खे मौक़ो मिले त हिन दीवार में ॾारियूं आहिनि, हिन महल जूं बुनियादियूं हिलियल आहिनि, त नतीजो छा निकिरंदो? ऐं अहिड़े मौक़े ते जॾहिं आलमी कुफुर इहा शइ तय करे चुको आहे त हिन मुल्क जो इस्लामी तशद्दुद ख़तमु करणो आहे, सम्झो था न? आलमी इस्तेमार, आलमी इस्टेब्लिशमेंट जो तय करे चुकी आहे त हिन मुल्क जो इस्लामी तशद्दुद ख़तमु करणो आहे। ऐं उन्हनि जा नुमाइंदा, उन्हनि जा गुमाश्ता असांजे मुल्क में कोशिशि कनि था त हिन मुल्क जो इस्लामी तशद्दुद ख़तमु कजे ऐं उन इस्लामी तशद्दुद जे तहफ़्फ़ुज़ जी कोशिशि असांखे करणी आहे। असांखे महिनत करणी आहे त असां हिन मुल्क जो इस्लामी तशद्दुद बचायूं। ऐं जेकॾहिं असांजे सफ़ुनि में इतिहाद न हूंदो, वहदत न हूंदी, असांजे सफ़ुनि में ॾिंग हूंदो, टेड़ हूंदो, त सम्झो त दुश्मन खे असां रोकड़े ॾियूं था पिया त हिन मुल्क जे जड़ुनि खे खोखलो करे। इख़्तिलाफ़ तमामु वॾा वॾा थिया आहिनि, इख़्तिलाफ़ राय थिया आहिनि, लेकिन इख़्तिलाफ़ राय अंदरि जमात जे फोरम में, जमात जे फोरम खां ॿाहिरि न, जमात जे फोरम खां ॿाहिरि इख़्तिलाफ़ रखणु गोया कि जमात जो जनाज़ो कढणु। अल्लाह ताला सम्झ अता फरमाए जमात जे कारकुन जी सोच, उनजो नज़रियो छा हुजणु घुरिजे। अकाबिर जे तरफ़ां जेको असांखे हिदायत थियल आहे त ही तव्हांजा फोरम आहिनि। हिकु फोरम जो नालो उमूमी आहे जंहिंमें अॼु वेठा आहियूं, ॿिए फोरम जो नालो शूरा आहे, टे फोरम जो नालो आमला आहे। जेका बि ॻाल्हि हुजे त फोरम जे अंदरि कई वई, इख़्तिलाफ़ राय फोरम जे अंदरि रखियो वञे, पंहिंजो मौक़िफ़ दलील जे ज़रिए सां बयानु कजे। हा, कॾहिं कॾहिं सूरत हाल अहिड़ी बि हूंदी आहे, अक्सरियत राय हिकु तरफ़ हूंदी आहे ऐं अक़लियत ॿिए तरफ़ हूंदी आहे, ऐं अमीर साहब हालात खे ॾिसी करे, हालात जी तक़ाज़ा खे ॾिसी करे पूरे अक्सरियत जे फ़ैसिले खे वीटो करे पंहिंजी राय मुसलत कंदो आहे, जो बि जमात उनखे हक़ ॾिनो अमीर खे। त मुंहिंजा मुहतरम दोस्तो, असांखे जमात जे उसूलनि जी पासदारी करणु घुरिजे। नज़रियाती कारकुन उहो हूंदो आहे जेको जमात जे डिसिप्लिन जो ख़्यालु रखे, जमात जे उसूलनि जो ख़्यालु रखे। जमात जो कारकुन उहो नथो थी सघे जेको जमात जे उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे। आज़ाद ज़हनियत, आज़ाद सोच या जमात जे हलण में रुकावट हूंदी आहे। त मुंहिंजा मुहतरम दोस्तों, अॼु जो ही इजलास तरबियती आहे, इन जे करे मां इहे ॻाल्हियूं छेड़े वेठो आहियां। त ही जेके ॻाल्हियूं मां छेड़ियूं आहिनि, इहे इन बुनियाद ते त साम्हूं लिखियल तरबियती इजलास आहे। ॿाहिरां जी अंदरि दाख़िल थियूं त उते तरबियती इजलास लिखियल हो। त तरबियती इजलास, तरबियत जी माना ई इहा आहे परवरिश करणु। जीअं माउ पंहिंजे बचे जी परवरिश कंदी आहे, असां पाण ज़ेर तरबियत, मां पाण शागिर्द आहियां, ज़ेर तरबियत आहे, मुंहिंजे बि तरबियत जी ज़रूरत आहे। मां पंहिंजो पाण खे तरबियत खां मुबर्रा नथो सम्झी सघां। ऐं इहा मां सिर्फ़ु ज़बानी गुफ़्तगू नथो कयां, मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि कयां थो त मां पाण ज़ेर तरबियत आहियां।
मां अकल कुल कोन्हा को मां पंहिंजो पाण खे कामिल इंसान नथो सम्झां। मां पंहिंजे बच्चे जी तरबियत कंदी आहे। नंढड़ो ॿार आहिस्ता आहिस्ता हुनजी तरबियत कंदी हलंदी, जॾहिं अॻिते हली करे हलण जहिड़ो थी पवंदो आहे त माउ पंहिंजी तरबियत हुनजी कुझु घटाए वेंदी आहे। बसा औक़ात ईअं हूंदो आहे त हिकु शइ ॿार जे तबीयत जे ख़िलाफ़ आहे। ॿार जेकॾहिं इहा शइ इस्तेमालु कंदो त बीमार थी पवंदो। मसलन सियारे जे मौसम में थधी कुल्फी खाईंदो या बर्फ़ खाईंदो त इन सूरत में बीमार थी पवंदो। ॿार रोअंदो बि आहे लेकिन माउ हुनखे नाहे ॾींदी। इन मज़ा इहो मक़सदु न हूंदो आहे त माउ पंहिंजे ॿार सां दुश्मनी रखे थी। ॿार खे इन शइ जी ख़बर नाहे त इन जे अमल सां मुंहिंजो नुक़सानु केतिरो थो थिए। माउ उन नुक़सान खे सम्झंदी आहे जंहिंजे करे उहा शइ उन ॿार जे हवाले नाहे कंदी। छो त इहो ॿारु उन माउ जे ज़ेरे तरबियत आहे। उनखे मौसमुनि जी सख़्तियुनि खां बचाइण उहा माउ जी ज़िमेदारी हूंदी आहे। ईअं ई असांजे जमाअत जो निज़ाम बि ईअं ई आहे। साथियुनि जे ज़हन में हूंदो आहे त मूंखे फलाणो उहिदो छो न मिलियो, छो त वधीक लाइक़ इन जे हुजूसी मां मूंखे छॾे फलाणे खे ॾिनो वियो इहो उहिदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमायो त जमाअत जे तरफ़ां कॾहिं का ज़िमेदारी मिले त पोइ इंसान खे पंहिंजे मथां भरवसो न हूंदो आहे, पोइ अल्लाह ताला जे मथां भरवसो कंदो। पर जेकॾहिं घुरी वठिजे का ज़िमेदारी त पोइ इन सूरत में अल्लाह तबारक व तआला उनखे पंहिंजे हवाले पाण करे छॾींदो, वञी संभाल पाण वञी, जंहिंजे करे भिटकंदो वधंदो उहो इंसान। त मुंहिंजा मुहतरम दोस्तो, ऐं हीअ शइ बि वाज़िह हुजे, हिकु आहे जमाअती उहिदो, ॿियो आहे मुल्की इक़्तिदार। ॿिन्ही में फ़र्क़ु आहे। जमाअती उहिदो घुरी न वठिबो, मुल्की इक़्तिदार जे हुसूल जे लाइ जिदोजहद कबी। वजह हीअ आहे त असां पंहिंजो मुल्क अहिड़नि माण्हुनि जे हवाले नथा करे सघूं जेके असांजे मुल्क खे तबाह कनि। उन्हनि चयो वेंदो त मोदी साहब खे हाणे इक़्तिदार जी ज़रूरत पई आहे, तॾहिं तो सियासी तक़रार करे। हा, असां इक़्तिदार संभालींदासीं, छो त इक़्तिदार जी अहलियत असां पाण में सम्झूं था। असां पंहिंजे फरीक़ मुखालिफ़ में शइ जी अहलियत नथा सम्झूं। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे त इहा ई शइ फरमाई, इजअलनी अला ख़ज़ाइनिल अर्ज़ इन्नी हफ़ीज़ुन अलीम। त असां बि इक़्तिदार खे संभालण जी सलाहियत रखूं था पिया, ऐं इक़्तिदार हिन वक़्तु जेको नाअहलनि जे हथनि में आहे, जंहिंजे करे असांजे मुल्क जी सूरत हाल इहा थी वई आहे, निज़ाम इस्लाम जे ख़िलाफ़ आहे। इस्लाम जे ख़िलाफ़ त पंहिंजी जाइ ते, लेकिन निज़ाम हिन मुल्क सां मुवाफ़िक़ बि कोन्हे, ऐं हिन जे मथां मुसलत हुकुमरान उहे बि हिन मुल्क सां सचा कोन्हनि के। ऐं असां सम्झूं था त हिन मुल्क में असां इस्लामी निज़ाम नाफ़िज़ कंदासीं, असांजो मुल्क तरक़ी कंदो। त मुंहिंजा मुहतरम दोस्त, हिकु आहे इहो इक़्तिदार, ॿियो आहे जमाअती ज़िमेदारी। जमाअती ज़िमेदारी जॾहिं विढ़ी न वठिजे, जॾहिं जमात जे तरफ़ां हवाले कई वञे त अल्लाह जी मदद शामिल हाल हूंदी आहे। पर जेकॾहिं ज़ोरी विढ़ी करे वठिजे, कंहिं मक़सद मक़ाम ते पहुचजे, त इन सूरत में सम्झो त अल्लाह तबारक व तआला जी नुसरत उन शख़्स सां गॾु न हूंदी। तंहिंजे लाइ अॼु जी इहा फ़िक्री तरबियत आहे, फ़िक्री निशिस्त आहे, तरबियती निशिस्त आहे। त इन्हनि शयुनि में असांखे ज़रा एहतियात खां कमु वठणु घुरिजे। इख़्तिलाफ़ राय बसि हाउस जे हद ताईं, फ़ैसिलो अची वियो, फ़ैसिले खां बाद इख़्तिलाफ़ खे ईअं ख़तमु करे छॾियो जीअं पाणीअ जे मथां लकीर ते। इख़्तिलाफ़ राय खे पत्थर जे मथां लकीर न बणाइजे।
पत्थर वारी लकीर उहा रहंदी कोन, ॾाढी ॾुखी रहंदी आहे, पर पाणीअ जे मथां लकीर कढियो त पाणी मिली वेंदो, पाण में ख़तमु थी वेंदो। इख़्तिलाफ़ राय रखणु हक़ आहे, पर पंहिंजो मौक़िफ़ मञाइण जे लाइ बाइकाट करणु इहो हक़ न आहे। असांखे घुर्जे, असां जमात जा कारकुन हूं त जमात जे कारकुन खे जमात जे अंदरि रहणु घुर्जे ऐं अंदरि रही करे पंहिंजी राय ॾिनीसीं जेका असांजी अमानत हुई। हाणे असां पंहिंजे तरफ़ां अॻिते पहुचाए चुका आहियूं। हाणे अॻिते जेकॾहिं हिनखे सही सम्झो वेंदो त उन मुताबिक़ फ़ैसिलो थींदो, पर जेकॾहिं हीउ मौक़ियो मां वारी राय जे मुवाफ़िक़ नाहे, हीउ मौक़ियो मुंहिंजे राय जे मुखालिफ़त में जंहिं राय ॾिनी आहे उन जे राय जे ऐन मुवाफ़िक़ आहे, त इन सूरत में उन जी राय खे क़बूल करणो आहे। त नज़रियाती कारकुन उहो हूंदो आहे जेको पंहिंजी राय खे मुसलत न करे। मुसलत करण वारो, ज़ोरी मुसलत करण वारो उहो नज़रियाती कारकुन नाहे, उहो पंहिंजे अना वारे हवस में मुब्तला आहे। जेका हूंदी आहे न नफ़्सानी ख़्वाहिश, जेका ॻाल्हि मां चवां उहा ई थिए, मुंहिंजी राय जे ख़िलाफ़ कुझु बि न थिए। असां एतिरे क़दुरु ॾिठो ॿुधो अथासीं, छो त व्हाट्सअप जी हद ताईं गुनाह माफ़ कंदो आहे। सोशल मीडिया में व्हाट्सअप जी हद ताईं गुनाह माफ़ कंदो आहे, बाक़ी व्हाट्सअप खां अॻिते मां वटि गुनाह कोन्हे को। जी खाइण वारा त हाणे अॼु खां 50 साल पहिरियों पहुचे ठाहियूं वेठा हूंदा। व्हाट्सअप जी हद ताईं उहो जमात जी तरफ़ां या चयल हो इंतज़ामिया जी तरफ़ां बि त हिक ॿिए सां राब्ते में हिन में आसानी थिए थी पई, त उहो व्हाट्सअप जो ग्रुप ठहियल आहे, जमात जे ग्रुपनि सां मुंसलिक आहे। त उन में बि कॾहिं कॾहिं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि जो असांजे अकाबिर जे मथां आङुरियूं खयूं वेंदियूं आहिनि त हीउ फ़ैसिलो कीअं कयो अथऊं। असांजी सोच महदूद आहे, असांजी सोच हिकिड़े इलाइक़े ताईं आहे या असांजी पंहिंजी ज़ात ताईं आहे। असांजा अकाबिर तमामु मथे था सोचनि, घणो था सोचनि पिया। असांजी सोच वक़्ती फ़ाइदे वारी हूंदी आहे ऐं असांजे अकाबिर जी सोच उहा वक़्ती फ़ाइदे लाइ न हूंदी आहे, उहो मुस्तक़िल मफ़ाद नज़र हूंदो आहे त जमात जे लाइ मफ़ाद कहिड़ी शइ में आहे, मुस्तक़िल आहे, उन शइ खे अपनाईंदा। असां पंहिंजो इख़्तिलाफ़ राय रखूं अची करे हिन ते फेसबुक ते, ऐं उहो फेसबुक ते पूरी दुनिया हुनखे ॾिसे त जमात जो कारकुन थी करे जमात जे क़यादत जे मथां आङुरियूं थो खणी दस्तूर बि असांखे इजाज़त नथो ॾिए। दस्तूर असांखे इजाज़त एतिरी ॾिनी आहे, असां हाउस जे अंदरि इख़्तिलाफ़ राय। हाणे जेकॾहिं असां उन हाउस जा मेंबर न आहियूं त जेको शख़्स असां मथां चूंडिजी उन हाउस जो मेंबर थियो आहे, मसलन असां ज़िले जी उमूमी जा मेंबर आहियूं लेकिन असां सूबे जी उमूमी जा मेंबर न आहियूं, पर असांजे चंद मेंबरनि सां मिली करे जेको हिकिड़ो मेंबर असांजो सूबे में वियो आहे उनखे पंहिंजी राय ॿुधायूं त असांजी राय हीअ आहे, तव्हां अॻिते उते पहुचायो। पर उनजी ज़िमेदारी आहे त अॻिते उहो पहुचाइण खां बाद आया उन ते अमल थिए थो या नथो थिए, उन ते डटिजी न बीहजे। ईअं ई मर्कज़ी उमूमी जा असां मेंबर न आहियूं, मसलन असां ज़िले जी उमूमी जा बि आहियूं, सूबे जी उमूमी जा बि आहियूं, लेकिन मर्कज़ जा न आहियूं, त पोइ इन सूरत में जेके असां जो मर्कज़ में मेंबर आहे हितां त असां उनखे पंहिंजी राय ॾियो त उहो उते वञी करे असांजी राय पहुचाए। फोरम मुक़ररु थियल आहिनि, उन फोरमनि जे अंदरि ॻाल्हि न थींदी। काफ़ी अहिड़ा मशवरा हूंदा आहिनि जेके असांजा मक़ामी साथी ॾींदा आहिनि, उहो बतौर अमानत जे मर्कज़ी शुरा में पेश कंदा हुआ, बतौर अमानत जे मर्कज़ी उमूमी में पेश कंदा हुआ। इहा शइ थींदी आहे, काफ़ी उलमा इहा शइ कनि था पिया। बाक़ी ईअं न त इन ॻाल्हि खे वञी करे रखूं फेसबुक ते ऐं फेसबुक ते ज़ीनत बणिजे फेसबुक जी, जो पूरी दुनिया में उहा ख़बर हले त जमात जो कारकुन
थी करे जमात जे अमीर जे मुतलिक हेड़ा अल्फाज ॻाल्हायो कॾहिं नारा लॻंदा सिलेक्टेड नामंज़ूर फिलाणो नामंज़ूर ईअं कॾहिं चवंदा त हीअ उमूमी डमी आहे कॾहिं चवंदा त हीअ जेका रुपए साज़ी आहे उहा जाली आहे डमी आहे इहे शयूं इख़्तिलाफ़ रखी सघे थो इख़्तिलाफ़ जा हदूं मुक़रर आहिनि उनजे अंदरि इहा कोताही क्योंकि आम आहे तंहिंजे लाइ मां इन शइ जो हिते ज़िक्र कयां थो मुमकिन आहे अल्लाह ताला मूंखे इन कोताही खां बचायो कंदो इहा आम जेको ज़हन हलंदो आहे मां उन्हनि शयुनि जो तज़किरो कयां थो बाक़ी ईअं नाहे त मां कंहिंखे हिते बीह करे निशानो बणायो आहे न वरी कंहिं मूंखे इहा शइ चई आहे त फिलाणो साथी हीअं करे थो पियो तंहिंजे लाइ तव्हांखे इहो बयानु करिणो आहे इस्लाही ॻाल्हियूं उहे कयां थो पियो यकीनन इस्लाह जी मूंखे बि ज़रूरत आहे तरबियत जी मूंखे बि ज़रूरत आहे मां तव्हांखे पहले ते भाव जी ई ॻाल्हियूं कयां थो पंहिंजो नंढो भाउ सम्झो नंढो कारकुन सम्झी करे मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधो यकीन ॼाणो हिन वक़्तु जेका सूरत हाल अथव हिन वक़्तु सूरत हाल इहा अथव तव्हांजे मुल्क जे मथां आलमी इस्तेमाल मेरियूं नज़रूं विधियूं आहिनि आलमी इस्तेमाल जी नीयत इहा आहे त हिन मुल्क मथां रहियो खुलियो इस्लाम ख़तम कजे अब देखो न औरत आज़ादी मार्च वग़ैरह छा हिन जे पोयां अज़ाइम कहिड़ा आहिनि हिन में केरु थो फंडिंग करे रहिजी तमामु वॾे आलमी सतह ते इहे साज़िशूं हलनि थियूं पयूं असांजे ग़ैरत जे जनाज़े कढण जे लाइ ऐं ग़ैरत जा मुहाफ़िज़ असां हूं जमीयत उलमा इस्लाम जा कारकुन हूं त हेड़ा असां में वहदत हुजणु घुरिजे असां मिसाली हुजणु घुरिजूं ऐं मां तव्हांखे मायूस न थो कयां हिन ॻाल्हियुनि वटां मथां सम्झो त मुंहिंजे साहब मायूस कयूं हुयूं असांखे इहा नीयत न आहे यकीन ॼाणो असां जूं कोताहियूं हज़ारे आहिनि लेकिन इन जे बावजूद अल्लाह जे फज़ल सां असां उन्हनि जे मथां हावी हूं असां मग़लूब न आहियूं ग़ालिब हूं अल्लाह जे फज़ल सां हीअ जेको आज़ादी मार्च कयोसीं हिन आज़ादी मार्च में असां मग़लूब थी करे न मोकिलिया आहियूं असां ग़ालिब थी करे आया असां पंहिंजा मक़ासिद मंझराए मोटिया आहियूं असां हथे ख़ाली न आहियूं मोटिया ख़त्म नबूवत जो मसइलो हो कानून में तरमीम आणनि पिया लिखी ॾिनो अथऊं त कानून में तरमीम न ईंदी कादियानियुनि खे जेका खुली छूट ॾिनी वई हुई तय कयो अथऊं त असांखे ॿुधायो त कहिड़े इलाइक़े में हाणे कादियानियुनि जूं सरगर्मियूं जारी आहिनि इंतिज़ामी असां उन्हनि जे ख़िलाफ़ हाणे ई एक्शन वठंदासीं तय कयो अथऊं त इसराइल खे तस्लीम न कयो वेंदो ऐं तय कयो अथऊं त मदरसनि जे मथां पाबंदी न लॻंदी इहा शइ तय थी चुकी आहे त मौलवियुनि खे पंहिंजे मर्ज़ीअ जो ख़ुदि लिखी न ॾींदासीं तमामु घणा मक़ासिद असां हासिल करे आया आहियूं सिर्फ़ु अवसर इमरान खान जो हटाइण उनजी हैसियत में आख़िरी हुई हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त नांग जो असां ज़हर कढी चुका आहियूं हाणे हिन वक़्तु जीअं जोगीअ खे नांग हूंदो आहे न ख़ैर विछाड़े त नांग हूंदो लेकिन हुन में ज़हर न आहे असां ॿार नंढड़ा खेॾनि वेही त इमरान जो असां इहो ज़हर कढी चुका आहियूं अलाह जे फज़ल सां हाणे हुन जोगीअ जे नांग जे मिसल आहे जोगीअ वारो नांग जीअं उन पंहिंजे हुन मां छॾे वञा कढी ॿाहिरि ॿारनि खे ॾेखारींदो आहे त इहो बि जोगीअ वारो नांग वेठो अथव इनशा अल्लाह इन खे बि अनक़रीब हटायो वेंदो सूरत हाल छा आहे क्रेडिट असांखे ॾियणु नथा चाहिनि जंहिंजे हथ में इहे बाबू रसूं आहिनि
कि असांखे कैंडिडेट नथा ॾियणु चाहिनि, तंहिंजे लाइ वक़्त खे गुज़ारे करे हिनखे हटाईंदा। लेकिन हाणे जेकॾहिं इक़्तिदार ते वेठो बि रहे, अल्लाह जे क़ुदरत सां हाणे हिनजो ज़हन निकिरी चुको। लेकिन असांजी मंज़िल इहा न आहे, असांजी मंज़िल इस्लामी निज़ाम आहे। असां उन मंज़िल जे हुसूल जे लाइ असां अॻिते वधूं था, क़दम ब क़दम। तव्हां यकीन ॼाणो, एॾी दांधली जे बावजूदि कोई इलेक्शन में केतिरी दांधली थी, फारम 45 न पिया ॾिना वञनि, मौलाना फज़लुर रहमान साहब खे ॿाहिरि रखियो वियो। इन जे बावजूदि असांजो 29 क़ौमी असेंबली में सीटूं आहिनि, 29। जॾहिं त कोई असांजी जेका असेंबली में असांजो आज़ादी क़ुवत जी टोटल 8 हुई। जॾहिं 2013 वारी इलेक्शन में असांजा 8 मेंबर खटे आया हुआ, ऐं हीअ जेका इलेक्शन थी आहे 2018 वारी, असांजा 29 मेंबर अंदरि मौजूदु आहिनि। लेकिन इन जे बावजूदि असां सां तमामु वॾी ज्यादती थी आहे। जेकॾहिं शफ़ाफ़ इलेक्शन थिए हा त असांजा 100 खां वधीक मेंबर खटे अचनि हा क़ौमी असेंबली खां। हक़ीक़त हाल इहा अथव। इहा बि शइ तय थी आहे त ख़ुफ़िया क़ुव्वतूं आईंदा रिज़ल्ट तब्दील न कंदियूं। इस्टेब्लिशमेंट जो किरदार घटाइण जी असां कोशिशि कयूं था। वोट में इस्टेब्लिशमेंट जे किरदार खे घटाइण जे लाइ असां जिद्दोजहद कयूं था। हू पंहिंजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ जंहिंखे वणे वठी अची करे जो ऐलान करे छॾनि, इहा सूरत हाल असां ख़तमु करणु चाहियूं था पिया। इहा जिद्दोजहद जारी आहे ऐं इन में बि अल्लाह जे क़ुदरत सां असां तमामु घणो अॻिते वधी विया आहियूं। जन पहिरियों मुंहिंजे क़ाइद मुहतरम जे लाइ इहे लफ़्ज़ चया त ही ग़द्दार आहे, ही ॿाहिरियों एजेंट आहे। उन्हनि खुलियल लफ़्ज़नि में जॾहिं असां आज़ादी मार्च ते वेठा हुआसीं त उन मौक़े ते मीडिया ते अची करे वाज़े लफ़्ज़नि में उन्हनि इहा शइ चई त मुहिबे वतन आहे। वाज़े लफ़्ज़नि में चयूं त जीअं पाकिस्तान असां प्यार कयूं था, असां खां बि वधीक मौलाना फज़लुर रहमान प्यार करे थो पाकिस्तान सां। असांजो मुतालबो इहो बि हो त क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली या बल्दिया जेका बि इलेक्शन आहे, उन इलेक्शन में फ़ौज जो किरदार न रहे। उन्हनि इहा शइ बि तय कई आहे त आईंदा फ़ौज जो किरदार न हूंदो हिन। एतिरियूं शयूं असां तय कराए आया आहियूं, पोइ बि असां नाकाम आहियूं। असांजी कामयाबी आहे। अञा कोशिशि आहे इस्टेब्लिशमेंट खे सिर्फ़ कागज़ी कार्रवाई ताईं महदूद रखणो आहे। इलेक्शन जे मामले में इलेक्शन खे ईअं बादशाही जूं कोटूं विहारण वारो तरीक़ो हाणे उनजो ख़तमु करणो आहे इंशाअल्लाह। बसि कोटूं विहारींदा वेंदा त हिते ही हिते ही हिते ही हिते ही, इहा शइ इंशाअल्लाह हाणे ख़तमु थियण वारी आहे ऐं इहा जिद्दोजहद असांजी जारी आहे। ऐं असां आईन जी हुकुमरानी चाहियूं था, आईन जी हुकुमरानी। त तव्हां सम्झंदा हूंदव त आईन खां मक़सदु ब्रिटिश आईन न, 73 जो इस्लामी आईन, उन आईन जी हुकूमत चाहियूं था पिया जेको आईन असांजे अकाबिर असांजे असलाफ ठाहियो हो, जंहिंजी पहिरीं शर्त इहा आहे त हिन मुल्क जो सुप्रीम लॉ क़ुरान ऐं सुन्नत हूंदी। इंशाअल्लाह इन आईन खे असां आज़ाद कराईंदासीं। जेके तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान जे उनवान सां जिद्दोजहद हले थी, इंशाअल्लाह हिन मुल्क में आईन पाकिस्तान खे तहफ़्फ़ुज़ ॾियारींदासीं। त मुंहिंजा मुहतरम दोस्तो, असीं चाहियूं था पिया त हिन धरतीअ ते इस्लामी निज़ाम नाफ़िज़ थिए। असीं चाहियूं था त हिन मुल्क जे अंदरि तूफ़ान बदतमीज़ी जेके बर्पा कया था वञनि उनजो ख़ात्मो अचे। असां चाहियूं था पिया त हिन मुल्क जे रहवासिन खे पंहिंजे इक़्तिदार जो वाली वारिस मुक़ररु करण जो इख़्तियार मिलणु घुरिजे। इहा जिद्दोजहद अनक़रीब कामयाबी जे किनारनि ते पहुचण वारी आहे इंशाअल्लाह। बाक़ी दीन सही असांजा जेके चंद मेंबर अंदरि मौजूदु आहिनि,
एॾे वॾे 300 जे ऐवान में 20 मेंबर जेके मौजूद आहिनि अल्लाह जे फज़ल सां उहे चाप चौबंद आहिनि। ईअं नाहे त उहे बेख़बर आहिनि हालात खां। ताज़ो हज वारे फारूक मजा ख़त्म नबूवत जे खाने खे ख़त्म कयो वियो ऐं उन ते क़ाइदे जमयत जे फर्ज़ंद जेका उन्हनि जी गोशमाली कई, क्योंकि चेयरमैन हुयो मज़हबी उमूर जी स्टैंडिंग कमेटी जो चेयरमैन मौलाना असअद महमूद आहे, उन्हनि जी गोशमाली कई, उनखां इहा शइ मञराई त असांखां ग़लती थी आहे ऐं उन्हनि इन शइ खे दुरुस्त करण जो पको वादो कयो त असां फार्म तब्दील कयूं था पिया। चाक ऐं चौबंद आहिनि असांजा मेंबर हालात ते नज़र रखियूं वेठा आहिनि पिया, बेख़बर कोन्हनि हालात खां। बसि ज़रूरत इन शइ जी आहे त सफ़ुनि में वहदत हुजे, ज़रूरत इन शइ जी आहे सफ़ुनि में इत्तिहाद हुजे, ज़रूरत इन शइ जी आहे त जमाअत जे हर कारकुन खे पंहिंजो घर जो फ़र्ज़ सम्झी करे उनजो एहतराम कजे, अमीर जो एहतराम हुजे, असांजे आमला जो एहतराम हुजे ऐं असांजे हर हिकु कारकुन जो हिक ॿिए सां एहतराम वारो तालुक़ हुजे। इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। दुआ है अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी इन टुटल फाटल गुफ़्तगू खे पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाईंदो। असीं इहे चंद टुटल फाटल ॻाल्हियूं अव्हां जे साम्हूं अर्ज़ कयूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।